शहदादकोट के नादरा ऑफिस की शहर से 6 किलोमीटर बाहर मुबैना मुंतकिली के खिलाफ शहरियों में बेचैनी अरूज पर। मुंतखब नुमाइंदों समेत जिम्मेदार इदारे भी खामोश। आवाम सां पूरे ज़िले जी आवाम सां नाहक ज़ुल्म कयो थो वञे, हे परेशान कयो थो वञे, माण्हुनि खे दरबदर कंदा, परेशान कंदा, माण्हू फुर थींदा, न्याणियुनि खे फुर कराईंदा। 4 खां 5 किलोमीटर शहर खां ॿाहिरि न्याणियूं वञनि त कार्ड ठाराइण। हे अॻे बदन बि फैली वई आहे शहदादकोट में। हे फुरनि जा वारदातूं थींदा, मोटरसाइकिलियूं फुर कंदा, फुर डाकू गुंडा बीहंदा दगनि ते। हे शहर जा माण्हू किराया भरा करे वञनि, 4-4, 500 रुपया किराया करे वञनि, सॼो ॾींहुं दरबदर हुजनि। हिते ई माण्हू शहर में आहे, सहूलियत आहे, विच शहर में आहे, फुर जो भउ न आहे, का शइ जी सहूलियत न आहे। हिते हर शइ जी सहूलियत आहे, माण्हुनि खे फोटो कापी थी मिले, बोतलूं थी मिले, शहर में डॉक्टर मौजूदु आहे, को रश वधी थी वञे, को मरीज़ को सीरियस थी थो वञे, वेझो डॉक्टरनि हर शइ सहूलियत मौजूदु आहे। हे त वॾो को ज़ुल्म आहे, नाहक लॻो पियो आहे शहदादकोट सां। ॿी का सहूलियत शहदादकोट में न आहे, इहा सहूलियत नादरा जी शहर में हुई। त मां सम्झां थो नादरा ऑफिस जी ॿाहिरि 2-3 किलोमीटर ॿाहिरि मुंतकिली जो जेको बुनियादी सबबु आहे, मां सम्झां थो हितां जो जेका म्युनिसिपल इंतिज़ामिया ऐं नादरा जा ऑफिसर जेके आहिनि, असल में उन्हनि खे इहा बिल्डिंग फॿाइणी आहे। सो कहिड़े बि हिसाब सां इन बिल्डिंग खे ख़ाली कराए जेको आहे त ॿाहिरि मुंतकिल कराए पोइ इहा बिल्डिंग कंहिं वॾेरे खे या कंहिं जागीरदार खे भुॻड़नि जी मुठ में विकिरो कंदा। तंहिंजे करे असांजी गुज़ारिश इहा आहे त नादरा ऑफिस 4-5 किलोमीटर जेकॾहिं शहर खां ॿाहिरि थींदी त शहदादकोट जे अंदरि नियाणियूं आहिनि ऐं कुराड़ा माण्हू आहिनि, कुराड़ियूं औरतूं आहिनि, उन्हनि खे वॾी तकलीफ़ थींदी। जेको हिकु त असां वटि इदारा आहिनि ई कोन, हिकिड़ो नादरा वारो इदारो शहदादकोट में आहे, त उन में बि ख़बर न आहे त छो माण्हुनि जूं अची अखियूं पयूं आहिनि, त इन जो माजरा छा थी सघे थी। असां मुतालबो था कयूं आला अख़्तियारनि खां त खुदारा हिन खे हिते ई रहणु ॾिनो वञे, छो जो करे हिते ग़रीब माण्हुनि जी पहुच आहे, हिते पहुची सघनि था। हिते शहर में हिकिड़ो सही वारो जेको सिस्टम आहे, कॉलेजुनि जे भरिसाणी आहे, डॉक्टर भरिसाणी आहिनि, जेको सॼो सिस्टम आहे उहो ग़रीब माण्हू हितां थी थो वञे। हाणे 4-5 किलोमीटर जो ओॾे ई वञनि, वरी उतां शहदादकोट मोटी अचनि, वरी ओॾे फार्म जमा करणु वञनि, जो वॾो हिकिड़ो जेको प्रॉब्लम थींदो, ग़रीब माण्हू सख़्तु परेशान थींदा। नादरा की शिफ्टिंग के हवाले से शहरियों का वॉच न्यूज़ से बात करते हुए मजीद कहना था कि शहर का एक वाहिद इदारा जो गरीबों के लिए बेहतरीन इदारा अब शहरियों के लिए वबाल जान बनने जा रहा है। मुंतकिली की सूरत में जो शहरियों के लिए किसी मुसीबत से कम नहीं है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वॉच टीवी, शहदादकोट।